असां वटि जेको आहे सो तमामु सीनियर तरीन आर्टिस्ट आपा शहनाज भट्टी साहिबा मौजूदु आहे 2025 में। ऐं हुन खां असां पुछूं था त अॻे जो प्लान छा आहे तव्हांजो 2025 जो? वालेकुम अस्सलाम। सभिनी खे 2025 जो साल मुबारक हुजे। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशियूं नसीब करे। ऐं जिन जिन पंहिंजे दिलनि में 2025 जो प्लान तयारु कयो आहे, मुंहिंजूं दुआऊं आहिनि त अलाह करे उन्हनि जो इहो प्लान कामयाबु बने ऐं गॾु अलाह तव्हांखे बि ख़ुशि रखे। तव्हांजो हीउ जेको मॉडल आहे इहो कहिड़ो आहे? हीउ मुंहिंजो मॉडल जेको 2025 में अल्लाह कामयाब करे मौला सही। आमीन इंशाअल्लाह। अल्लाह सलामत रखे तव्हां सभिनी जे दुआनि सां अल्लाह हिनखे कामयाबु कंदो मौला सलामत इंशाअल्लाह। रखंदो अल्लाह सही सेहत ॾींदो थैंक यू। मौला तरक़ी ॾींदुसि। असां वटि खोड़ सारा साईं मुस्तफ़ा बाज़ी साहिबु असांजो बहितरीनु अदाकार आहे, बहितरीनु हीरो आहे। सही 2024 तव्हांजो कीअं गुज़रियो? माशाल्लाह सभ खां वॾी ख़ुशी त 2024 तव्हांजे लाइ ॾाढो सुठो साबित थियो। भले इन जे करे ताड़ियूं हुजनि। बसि एतिरियूं, अञा वधीक सभु वॼायो। माशाल्लाह अलीगुल 2024 तमामु सुठो गुज़रियो। इन जे लाइ सुठो गुज़रियो जो अल्लाह साईं हिकु बहितरीनु गिफ्ट ॾिनो मूंखे अलीज़े फ़ातिमा जी शकल में। ऐं अल्लाह साईं मूंखे न्याणी ॾिनी त 2024 मुंहिंजे लाइ ॾाढो प्यारो साबित थियो। ऐं इनशाला 2025 बि सुठो साबित थींदो, माना ॿिए हवाले सां इनशाला। मौला सलामत रखे। असां ज़ोएब ज़रदारी साहिब खां पुछंदासीं त कहिड़ी कहिड़ी प्लानिंग आहे नगते जूं, छा थींदो? असां सुख में ईंदासीं या ईअं बुख ते ई हूंदासीं? अलीगुल तव्हांजे लाइ असां वटि बि 24 वारो साल सुठो साबित थियो। तव्हांजो थोरो किसो गरो कयो असां हिन भेरे। माशाल्लाह महिरबानी। तंहिं करे तव्हांजे लाइ सुठो थियो इनशाला 25 में। ऐं न सिर्फ़ु तव्हांजो बल्कि जेके बि धरती जा मुलाज़िम आहिनि, असां सभिनी खे हिन साल में 24 में असां ख़ुशियूं ॾिनियूं, उनखे पघारूं वधायूंसीं, इंक्रीमेंट जी मद में उन्हनि खे ख़ुशियूं ॾिनियूंसीं। ऐं उन सां गॾोगॾु पाण काफ़ी स्क्रीन ते सुठियूं शयूं ऐड कयूं। 25 में बि पाण कुझु नवनि प्रोग्रामनि सां गॾु ईंदासीं, कुझु नवनि रंगनि सां गॾु ईंदासीं। ऐं इनशाला 25 में पाण हिकिड़े उर्दू चैनल सां बि गॾु अचूं पिया। ऐं इनशाला उहो 25 जे शुरूआती जेको क्वार्टर आहे उन में इनशाला पाण उन चैनल खे बि लॉन्च करे वठंदासीं। इहा हिकिड़ो इज़ाफ़ो हूंदो असांजे तरफ़ां। तव्हां पाण बि जो ऐलान करे चुका आहियो। ऐं उर्दू एंटरटेनमेंट ऐं इनशाला 25 जे एंड ताईं असां उर्दू जो न्यूज़ जेको तुम न्यूज़ आहे उहो बि लॉन्च करे वठंदासीं इनशाला। टारगेट असांजा इहे आहिनि। माशाल्लाह ज़बरदस्त। वरी ज़बरदस्त इनखे चवंदा आहिनि वधे वाड़ी थिए भाग। त असां आर्टिस्टनि जो भाग थींदो इनशाला ताला। त असां जेके बि आर्टिस्ट आहिनि जेके सिंधी में कमु कंदा आहिनि उहे इनशाला उर्दू में बि नज़र ईंदा मौला कंदो। ऐं वॾी लेवल ते इनशाला ताला। ऐं हीउ साल 25 सभिनी जे लाइ सुठो साबित थींदो, असांजे मुल्क जे लाइ, असांजी सिंधु धरती जे लाइ। सलामत हुजो। थैंक यू वरी महिरबानी सर। बाक़ी आस्ते आस्ते सभिनी सां ॻाल्हाईंदासीं। सभु आर्टिस्ट मौजूदु आहिनि। अच्छा माशाल्लाह, हीउ त बाबा एवर ग्रीन आहे माशाल्लाह। हा जी 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 जी। ज़रदारी साहब जिन पंहिंजे एम्प्लॉइज़ जे लाइ त तमामु जेके मौक़िया आहिनि फ़राहम कया ऐं ॿुधायो, पर असां जेका आर्टिस्ट बिरादरी आहियूं उन्हनि जे लाइ कुझु न ॻाल्हायूं ऐं उन्हनि जे लाइ के फ़ाइदा न रखियऊं। त महिरबानी करे उन्हनि जे लाइ बि थोरो फ़ाइदनि जी ॻाल्हि करे वञनि त थोरो असांजी दिलि खे बि इलाही ख़ुशी थींदी। उनमें इहो आहे त धरती जी जी सर हेॾे अचो, हेॾे अचो, बीहो त तव्हांखे ॾिसनि बि सही माण्हू। अच्छा, धरती टीवी ते ड्रामा जेके आहिनि से असां वटि मुंहिंजे ख़्याल में 24 में पाण वटि न हुया। त असां प्लान कयो आहे त 25 में असां ड्रामा हिकु भेरो ॿीहर धरती ते शुरू करणु पिया वञूं। ऐं जेको असांजो उर्दू चैनल हूंदो उन में बि घणे मां घणो जेको कमु आहे उहो असां सिंधी आर्टिस्टनि खे ॾींदासीं। तंहिंजे करे उहो ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो पूरो चैनल वधे थो त तव्हां सभिनी जे लाइ रोज़गार जा मौक़ा वधंदा। ऐं हिन वक़्तु बि सभिनी चैनल्स खे जेकॾहिं तव्हां भेटियो वरी बि थोरो घणो ठड़को असां वटि आहे, धरती टीवी वटि आहे। ऐं इनशाला 25 में तव्हांजे लाइ खोड़ सारियूं शयूं हूंदियूं। हिन वक़्तु ऐलान करणु मुंहिंजे ख़्याल में मुनासिबु कोन्हे, पर हिकिड़ो नओं चैनल अचणु ऐं उहो बि सिंधी माण्हुनि जो उर्दू में चैनल अचणु ज़ाहिर आहे उहो सिंधी आर्टिस्टनि लाइ हिकिड़ो स्पेस हूंदो। त इनशाला उन में सभ खां वधीक जेको शेयर हूंदो उहो तव्हां सिंधी आर्टिस्टनि जो हूंदो। थैंक यू। वरी महिरबानी, ज़बरदस्त, ॾाढो असां वटि आगा राफ़े मौजूदु आहे, तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आहे, ॾाढी ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे।
पर कॾहिं बि माण्हू कंपेयर न करे सघिया आहिनि। जीअं फज़ीलत बेगम खे माण्हू चवंदा आहिनि मर्द आहे या माई आहे, हिते बि कुझु इहो ई माण्हुनि जो ख़्यालु हूंदो आहे, पर हीअ छोकिरी आहे ॾाढी ज़बरदस्त ऐं अदाकारा आहिनि जो हिकु स्टाइल आहे। जीअं नियाणियूं पंहिंजो जेको आहे सो कराची शहर में घुमंदियूं आहिनि त असां जहिड़ा जेके किना हूंदा आहिनि हरूभरू मस्ती करे वठंदा आहिनि, पर हिते हिकु मस्ती जी गुंजाइश ई न आहे। पाण ई छोकिरो लॻो पई आहे पा कहिड़ा हाल अथव? 2025 में बि इहे रहण जो इरादो आहे या ॿार वॾा रखण जा? इंशाल्लाह इंशाल्लाह 2025 में त बल्कि हर कंहिंजे लाइ इहो हूंदो न, जियो और जीने दो। ओए होए होए, हाँ। नवां ई सुणी। बहरहाल 2024 सुठो गुज़रियो। हाणे दिलि थी चए त वञे, हाणे तंग बि कयईं, खोड़ थियो। हा घणो थियो। वरी नए साल खे ॾिसूं त नए, हा बिल्कुलु। ऐं नए साल जी ख़ुशियूं हमेशह असां वेलकम कंदा आहियूं धरती टीवी सां गॾु हमेशह। ऐं पोएं साल बि तव्हां सां गॾु हुआसीं, अॼु बि तव्हां सां गॾु आहियूं। इंशाल्लाह जीअं 2024 सुठो गुज़रियो, 2025 खां बि उहे ई उमेदूं आहिनि। अलाह साईं कर्म कंदो सभिनी खे ख़ुशि जो। उहे बि हाणे त हर माण्हू इहो ई चवंदो आहे, भले ॾुख हुजे या सुख हुजे, भले भले इंजॉय, सलामत हुजो, ख़ुशि हुजो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशियूं ॾे ऐं खोड़ सारा तव्हांजे लाइ